हर घर में हिकु शाम अहिड़ी हूंदी आहे जॾहिं ॿार चवंदा आहिनि मम्मा मैगी खाइणी आहे ऐं बुज़ुर्ग चवंदा आहिनि की कुझु हल्को ठाहे, मैगी वैगी असांखे कोन थी वणे। अगरि तव्हांजे घर में बि ईअं थींदो आहे त हीअ रेसिपी तव्हांखे बिल्कुलु पसंदि ईंदी, जेका मैगी खां घटि टाइम में ठहंदी आहे, मैगी खां वधीक टेस्टी ठहंदी आहे, तंहिंखां पोइ न्यूट्रिशियस बि हूंदी आहे ऐं बुज़ुर्गनि जे लाइ हेल्दी बि आहे। त तव्हांखे छा करिणो आहे, जेके बि तव्हांखे घर में भाॼियूं पियूं हुजनि उहे हिकु साइज़ में कटे वठो। अगरि तव्हांजे घर में फज़ी ॿार आहिनि या फज़ी बुज़ुर्ग आहिनि जेके कुझु भाॼियूं न खाईंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे उहो खाइण था चाहियो त तव्हां उनखे कद्दूकस करे बि हिन में विझी सघंदा आहियो। उन्हनि खे ख़बर बि न पवंदी, हेल्थ जी हेल्थ ऐं टेस्ट जी टेस्ट प्लस न्यूट्रिशन जो न्यूट्रिशन बरक़रार रहंदो। त सभिनी खां पहिरियों तव्हांखे कुकर खणणो आहे, उन में तेल विझी करे जीरो, हींग, कड़ी पत्तो इहो चटकार ॾियणो आहे। जीअं ई चटकार अची वञे उन खां पोइ तव्हांखे अदरक तव्हांखे खपे त तव्हां कद्दूकस करे विझी सघंदा आहियो या त नंढनि नंढनि टुकड़नि में कटे करे विझो। साओ मिर्च तव्हां कटे करे बि विझी सघंदा आहियो, पर मुंहिंजे घर में ॿारु ॾाढो ॾिंगो आहे मिर्च खाइण ते, त मां उन में सॼो ई विझंदी आहियां। उन खां पोइ तव्हां जेके बि तव्हांजे घर में भाॼियूं हुजनि, मां हिते यूज़ कयो आहे गजर, शिमला मिर्च, बीटरूट ऐं टमाटो। तव्हांखे खपे त तव्हां हिन मां काई बि भाॼी स्किप करे सघंदा आहियो ऐं उन जे बदिरां ॿी काई भाॼी विझी सघंदा आहियो। जीअं तव्हांखे अगरि सम्झो कद्दू विझिणो आहे, पेठो विझिणो आहे या पीज़, कॉर्न, स्वीट कॉर्न, जेको बि तव्हांखे फेवरेट हुजे तव्हांजे ॿारनि जो उहो तव्हां विझी सघंदा आहियो। अगरि काई अहिड़ी भाॼी आहे जेका तव्हांजी ॿार न खाईंदा आहिनि त तव्हां उनखे कद्दूकस करे विझो, हिन में मैश थी वेंदी, उन्हनि खे ख़बर बि न पवंदी ऐं तव्हांजे मन में बि शांती ईंदी कि मां पंहिंजे ॿारनि खे कुझु हेल्दी खारायो ऐं बुज़ुर्गनि जे हेल्थ लाइ त इहो हेल्दी आहे ई आहे। उन खां पोइ तव्हांखे पुसियल धोतल दाल विझी करे बाट, जंहिंखे असां भत चवंदा आहियूं, हिंदीअ में जंहिंखे दलिया चइबो आहे, उहो तव्हांखे विझिणो आहे। उन खां पोइ लूणु, मिर्च, हैड, धाणा ऐं अमचूर इहो सभु विझी करे सभिनी खां मेन इंपॉर्टेंट जेको मसालो आहे उहो आहे बिरयानी मसालो। उहो तव्हां हिन में ऐड कयो, जेको हिनखे मैगी जहिड़ो फ्लेवर ॾींदो, प्लस ॿारनि खे ख़बर बि न पवंदी, बुज़ुर्गनि खे बि हेल्दी लॻंदो ऐं टेस्टी बि लॻंदो, छो त उन्हनि जी टेस्ट ऑलरेडी वीक हूंदी आहे, त उनखे लॻंदो आहे कि कुझु तिखो ऐं टेस्टी खाऊं। इहो सभु विझण खां पोइ थोरी देरि सॉटे करण खां पोइ जीअं कलर चेंज थिए तव्हांखे विझिणो आहे हिन में पाणी विझी करे तव्हांखे हाई फ्लेम ते प्रेशर कुकर में प्रेशर भरिजण ताईं रखिणो आहे। जीअं ई प्रेशर भरिजी वञे तव्हांखे फ्लेम स्लो करणी आहे। 7 खां 8 मिंट स्लो फ्लेम ते पकाइण खां पोइ तव्हांखे करणी आहे गैस बंदि, जेसिताईं प्रेशर निकिरे। लिटरली विश्वास कयो, जॾहिं तव्हां घर में इहो सभिनी खे सर्व कंदव, तव्हां हिनखे पापड़, ॾही, अचार कंहिं सां बि सर्व करे सघंदा आहियो। जीअं ई तव्हां सर्व कंदव ॿार चवंदव वाह मम्मा मज़ा ई आ गया, छा त रेसिपी हुई, मैगीअ खां बि वधीक सुठी पई लॻे ऐं बुज़ुर्ग बि ख़ुशि ऐं उन्हनि जे वात मां ज़रूरु निकिरंदो वाह अॼु त मज़ो अची वियो डिनर करे, हल्को बि ऐं टेस्टी बि। मिलूं था ॿिए वीडियो में ॿी रेसिपी सां गॾु। तेसिताईं हिनखे लाइक करणु बिल्कुलु न विसारिजो। पहिरियों दफ़ो हिन चैनल खे विज़िट करे रहिया आहियो त सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं हर हिकु माण्हूअ सां हिनखे शेयर कजो जेके हमेशह ख़ाली मैगी 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 ई टेस्टी सम्झंदा आहिनि।